साईं ही मुंहिंजो दोस्त आहे जेको मोहम्मद शाह हाई स्कूल में पढ़ियो आहे। पोइ अदा तव्हां कहिड़े साल में पढ़िया हो? साईं 2005 में मैट्रिक कयासीं। 2005 में? ज़बरदस्त। ही असां बोर्ड ॾिठोसीं, हिन में लिखियलु आहे त जनाब अला वधायो ख़ान राजपर ही अतियो कई ही 2 एकड़ ज़मीन, है न? पोइ राजपुरनि जो ॻोठु आहे भरिसां? जी असीं वो तो ॻोठ आहे। अच्छा, तव्हांजे दौर में केरु हुयो हेड मास्टर हिते? साईं हेड मास्टर साहब हुसैन ते नासी काफ़ी टाइम दौर। अच्छा, 2005 में। हाणे कहिड़ो आहे साईं? साईं बख्शामू साहब हो असांजी क्लास टीचर हुयो। हाँ, साईं बख्शामू साहब। साईं बख्शामू अमृत हाणे बि उहे ई आहिनि। ख़ैर में हाणे साईं बख्शामू साहब आहे न मुंहिंजे ख़्याल में हेड मास्टर। हा साईं न सरत बि। पोइ तव्हांजे दौर में बि हाई स्कूल हुयो? जी सी, उन टाइम में। अच्छा, तव्हां हिते 6 खां वठी 10 ताईं पढ़िया हो? 2005 में। ज़बरदस्त। ही ग्रीनरी ऐं ही हिन में कहिड़े हेड मास्टर जी कंट्रीब्यूशन रही आहे? साईं बख्शामू साहब उन्हीं कराई आहे मुंहिंजे ख़्याल में। अच्छा, पहिरियों इहो मतिलबु इहो न हुयो जेतिरो। ज़बरदस्त। माशाल्लाह ज़बरदस्त थी वियो आहे। ज़बरदस्त। स्कूल जो बुनियाद जो रखा है वो गुलाम अब्बास धारे गुलाम अब्बास धारे जो। अच्छा, उहे बि हिते वेठा आहिनि, वेझा ई वेठा आहिनि किथे? अच्छा 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 अच्छा, सही, ज़बरदस्त। हिन वक़्तु ही सिर्फ़ु बॉयज़ आहे न? बॉयज़ आहे। अच्छा अच्छा अच्छा। ही जेको सेक्शन आहे, ही पुराणो सेक्शन, ही अॻ में छा हूंदो? अॻ में हीअ बिल्डिंग आहे, हाणे नई वरी परी ठही आहे। हा, ॾाढो भलो। असां पढ़ियासीं उन टाइम जी बिल्डिंग तयार हुई। अच्छा, धारे जे भी कच्चा कमरा उन पाण हथ ठाराए हथ 2 कमरा ठया पाण ठाराए बुनियाद जेको रखियो उस्ताद गुलाम अब्बास धारे जे रखियो। गुलाम अब्बास धारे जे साहब। सही सही सही, वाह साईं वाह। उन में तरक़ी करे वरी वो जोब हलियो हितां। अच्छा, उते वरी वञा वञी टीचरी कई। अच्छा, उते वञी पढ़ाई। सही। ही पीर वसण खां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 1-1.5 किलोमीटर ते, हा, फैज़गंज वारे पासे ते ही स्कूल आहे ऐं तमामु ज़बरदस्त बिल्डिंग ठहियलु आहे ऐं तमामु सुठा जेके शागिर्द आहिनि हिन स्कूल कढिया आहिनि। ऐं हिन वक़्तु आमिर साहब आहे मुंहिंजे ख़्याल में, साईं बख्श आमिर, अलाए हिन आमिर जो जवान, हा न? अलाए हिन आमिर जो उस्तादु आहे जेको हिन वक़्तु हेड मास्टर आहे ऐं उन बि हिन स्कूल में सुठी मेंटेनेंस रखी आहे। ही ड्रिघा वण ऐं परियां लॉन ऐं ग्रीनरी उन में इन्हनि जो तमामु घणो वॾो हथु आहे। ज़बरदस्त साईं।